अस्सलाम वालेकुम दोस्तों। सॼी संगत जो सलाम। लतीफ़ साईं जो सुर बरवीअ जो बैत सॼणनि जे नाम थो करियां। फरमायूं, आदमियुनि अख़लास मिटाए माठो कयो, को न खाए सभु को माण्हूअ संदो मास, दिलबर हिन दुनिया में वञी रहंदो वास, ॿियो सभु लोक लिबास, को हिकु दिलि हूंदो हिकिड़ो। लतीफ़ साईं ज़िंदगीअ जे हर शोबे में, हर कम में असां खां अख़लास जो मुतक़ाज़ी आहे, जंहिंजो समाज में तमामु घणो फ़ुक़दान थी वियो आहे। इन करे पाण ॾुखारा बि आहिनि। इहो ॾिसी त ज़िंदगीअ जो असुलु मक़सदु हिन खां इंसानु परे हटी रहियो आहे। सुठनि गुणनि जी अणाट थी वई आहे। हर को हिक ॿिए जे मांस पटण में पूरो आहे। अजीब नफ़्सा नफ़्सी जो आलम आहे। हिकु सचे रहबर मुबलग जी हैसियत में संदन मोहबत ऐं ख़ुलूस वारी नसीहत कंदे असांखे दिलबर जे लफ़्ज़ सां मुखातिबु थियनि था। जॾहिं चवनि था त दिलबर हिन दुनिया में वञी रहंदो वास, ज़िंदगी बेबका आहे। ऐं अहिड़ी रवश ऐं अहिड़े ख़ुलूस जी हलत हल त उनजी तुंहिंजे नाले जी ख़ुशबू, उनजो वास रहिजी वञे। वास हमेशह ख़ुशबू जो थींदो आहे। इहो लफ़्ज़ बि इंतिहाई यानी जीअ जहिड़ो लफ़्ज़ आहे। ऐं ख़लक तुंहिंजा गुण ॻाईंदी रहे, बाक़ी त सभु लोक लिबास आहे। हिकु दिलि वारे जो ई ख़ुलूस ॻाइबो आहे ऐं तुंहिंजे ॻाइबो रहिबो तुंहिंजे हिन जहान मां हलियो वञण खां पोइ बि। जे लतीफ़